हसीना बेगम, हाणे तू मूंखे हिन बंगले ते नुघराईंदी कर त बहितर आहे, छो जो तुंहिंजे मुंहिंजे लाइ ख़तरा बि थी विया। हाणे जेको बि न्यापो ॼाणो हुजे फोन ते ॿुधाईंदी कर। ईअं न थिए मां बंगले में अचां ऐं फासी पवां। जाबिर, जेका ॻाल्हि मां तोखे साम्हूं नथी सम्झाए सघां उहा फोन ते कीअं सम्झाईंदसि। हसीना बेगम, तूं शायदि रूंडे जी तबियत खां वाक़ुफ़ न आहीं। तूं हुनखे चङी तरह सुञाणी थी। मां मस्जिद जे मिहराब ते बीही कसम खणां न त रूंडा मां तोसां सचो आहियां। पोइ बि इहो निभागो फिरियल रूंडो मुंहिंजी ॻाल्हि खे कोन मञंदो। हसीना बेगम कोन मञंदो।